खाबे धुर जा माण्हू हुआ उहे घणी तादाद में NGOs में दाख़िल थी विया। साईं फलाणो साईं असां औरतुनि जी आज़ादी पिया ॾियारियूं, असीं साईं ॿारनि जी आज़ादी पिया ॾियारियूं, असीं स्कूलनि, ठीकु आहे, दोज़ आर गुड थिंग्स। आज़ादी आहे इंसान जी आज़ादी, माण्हू जेके आहिनि से खाई सघनि, पी सघनि, सही पाणी उन्हनि खे मिले, त उन्हनि में जे पेटनि में बीमारियूं न थियनि, हेपाटाइटिस न थिए उन पाणी पीअण सां, उहे मानी खाई सघनि, उहे जेके आहिनि घरनि में रही सघनि, उन जे घरनि जूं बिजलियूं जेके आहिनि से 8-8, 10-10 कलाक जेको आहिनि सो विसामियूं न रहनि। त हिन वक़्तु जेका सियासत जो जेको वहकिरो आहे उहो जेको पुराणो समाजवादी थो चवां, जेको पुराणो कॉलोनियल सिस्टम हो, उन पासे पियो इहो वहकिरो हले। जेका पंहिंजी सिंधी हारी तहरीक हुई न, कामरे जतोई वारी, मौलाना नज़ीर जतोई वारी, सोभे ज्ञानचंदाणी वारी, उन पैटर्न ते जेका ऑर्गेनाइज़ेशन थी, या जॾहिं असीं सिंध जी शागिर्दनि जी सियासत में हुआसीं पंहिंजे शहीद नज़ीर अब्बासी जे जेको आहे सो लीडरशिप ते, उहो एम्फेसिस हमेशह ऑर्गेनाइज़ेशन ते रहियो, त तंज़ीम पैदा कयो, सॉलिडेरिटी पैदा कयो, राइट। ऐं उन लिहाज़ सां जेको आहे सो तव्हां हलो, जेसि ताईं तव्हां तंज़ीम पैदा नथा कयो, जेसि ताईं तव्हां जेको आहे सो प्रॉपर कार्डर्स प्रोड्यूस नथा कयो, ओसि ताईं असीं जेको आहे सो इंसानी हक़नि जी जिदोजहद अॻिते खणी नथा वञी सघूं। त एम्फेसिस इहो आहे ऑर्गेनाइज़ेशन में। साल 1991 खां पोइ उहा इन लिहाज़ सां बि चेंज थी त जेके खाबे धुर जा माण्हू हुआ उहे घणी तादाद में NGOs में दाख़िल थी विया, ऐं NGOs जेके आहिनि they became a vehicle through which imperialism began to take roots in our body politic, right? मां कंहिंखे क्रिटिसाइज़ नथो कयां, पर मुंहिंजे चवण जो इहो मक़सदु आहे त ट्रेजेक्टरी ते तव्हां ॾिसो त साईं फलाणो साईं असां औरतुनि जी आज़ादी पिया ॾियारियूं, असीं साईं ॿारनि जी आज़ादी पिया ॾियारियूं, असीं स्कूलनि, ठीकु आहे, दोज़ आर गुड थिंग्स। If you want to work on education, do it, but do not compromise the fundamental principles of organization. Remain intact with them, right? ऐं हर कंहिंखे रोज़ी त खाइणी आहे न, भई कंहिं ज़माने में असां वटि होल टाइमर बि हूंदा कम्युनिस्ट, राइट, हूंदा है न, ऐं उन्हनि जो जेको आहे सो रोज़ी ठही पई हूंदी। जॾहिं सोवियत यूनियन किरी त उहे छा कनि, उन्हनि खे पंहिंजो पेट भरणो आहे, ॿारनि खे पढ़ाइणो आहे, ॿारनि खे जेको आहे सो घर में छित उन्हनि जे मथे उन्हनि खे कपिड़ा पाराइणा आहिनि, उन्हनि खे गभो खाराइणो आहे, किथां ईंदो? मां उहो क्रिटिसाइज़ नथो कयां, मां सिर्फ़ु इहो थो चवां त जॾहिं NGOs में बि तव्हां जे कमु कयो था त अवेयरनेस इहा रखो त हू तव्हांखे पैसो छो पिया ॾियनि, यानी उहो तव्हांखे पैसो इन करे था ॾियनि त तव्हांजो अवाम जेको आहे सो बाक़ाइदे इमेनिसिपेट थिए, या तव्हांखे पैसो इन करे था ॾियनि त हू जेको आहे सो पंहिंजो पाण खे जेको आहे सो मुछनि खे जेको आहे सो वटि ॾेई चवनि त साईं असीं ॾिस हेतिरा सुठा कम पिया ज़माने में कयूं, ऐं हितां जूं जेके इंडिजिनस आज़ादी जूं तहरीकूं हलनि, नेशनल लिबरेशन मूवमेंट्स या छा, उन्हनि खे असीं कंट्रोल करे सघूं। जेके सब सहारन अफ्रीका में हिन वक़्तु जेका जंग हले पई, निजेर थियो, चाड थियो, माली थियो, राइट, ऐं बुर्किना फासो, उन्हनि में जेको आहे सो जेको NGOs जेको इम्पैक्ट हो, हू जेके नयूं त उन्हनि सभिनी इन्हनि जेके मुल्क मां ॿुधाया, उन्हनि में जेको आहे सो नयूं हुकूमतूं आयूं ऐं उन्हनि खे उन्हनि चेंज कयो, त हू
हुतां जा जेके अमीर मुल्क आहिनि जेके हिरियल हा ॿियनि मुल्कनि जी एक्सट्रैक्शन ते, हिकु नंढिड़ो मिसाल आहे न त भई निजेर जो जेको यूरेनियम आहे एतिरो ई सुठो आहे जेतिरो कैनेडियन यूरेनियम, पर निजेर जो यूरेनियम फ्रांस जेको आहे 80 सेंट फी किलोग्राम वठे थो। कैनेडियन यूरेनियम फ्रांस $200 फी किलोग्राम वठे थो। निजेर में जेको फ्रांस जा 80% घरनि खे जेको आहे बिजली थो प्रोवाइड करे, उन जे पंहिंजे मुल्क में 43% माण्हुनि वटि बिजली कोन्हे। ऐं NGOs लॻी पियो न, कमु थिए पियो, सभु को इहो थो चए त साईं असां हाणे इन्हनि खे तालीम था ॾियूं ऐं इन्हनि खे फलाणो था ॾियूं, ढिमकाण था ॾियूं, पर इंसान जी जेको ज़रूरियत आहे बुनियादी, उहे ज़रूरतूं जेके आहिनि से साबोटाज कंदा था अचनि। उन रोल खे असीं सम्झूं त भई इवन if we participate in NGOs, we should be aware that what is the purpose and we should try to channel जेका इंडिपेंडेंस असांजे हथ में आहे उन खे चैनल करे घटि में घटि जेको आहे सो अवाम जी आज़ादी जी ॻाल्हि कयूं। आज़ादी आहे इंसान जी आज़ादी, त उन खे जेको आहे सो उन खे एक्सप्लॉइटेशन न थिए, माण्हू जेके आहिनि से खाई सघनि, पी सघनि, सही पाणी उन्हनि खे मिले, त उन्हनि में जे पेटनि में बीमारियूं न थियनि, हेपाटाइटिस न थिए उन पाणी पीअण सां, उहे मानी खाई सघनि, उहे जेके आहिनि घरनि में रही सघनि, उन जे घरनि जूं बिजलियूं जेके आहिनि से 8-8, 10-10 कलाक जेको आहिनि सो विसामियूं न रहनि, उहा आहे आज़ादी। When you are able to live as a full human being, जेके धड़ा थियनि था उहे थियनि था तव्हां जे हिकिड़े उसूल जे बुनियाद ते ऑर्गेनाइज़ेशन कयो था। Don't leave it, you continue on, right? If there is factionalism, उहो भली थिए, उन में तव्हांखे कहिड़ो नुक़सानु आहे? तव्हां पंहिंजो जेको आहे सो गाॾो अॻिते वधाईंदा हलो, केतिरो तव्हां अॻिते वधायो उहो तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन ते डिपेंड थो करे त तव्हां कीअं था ऑर्गेनाइज़ कयो, कीअं तव्हां सेल्स ठाहिया आहिनि, कीअं तव्हां कार्डर्स ठाहिया आहिनि, कीअं जेको आहे सो तव्हां जेको आहे सो उन्हनि इंसाननि खे पंहिंजो पाण सां गॾु रखी जेको आहे सो तहरीक हलायो था, जेके ॾुतरियल आहिनि, जेके चुचरियल आहिनि ऐं जिन वटि जेको आहे सो का शइ कोन्हे। मां वियो, मुंहिंजो भाउ आहे, दोस्त आहे, दोस्त खां मथे भाउ आहे, मीर मोहम्मद, उन सां गॾु मां वियो हुउमि, ॻोठु पंहिंजे वियुमि ड्रबरे। उहो ड्रबरो जेको मां जॾहिं छॾियो साल 1977 में, उहो ड्रबरो उन वक़्तु वधीक ऑर्गेनाइज़ हो। उन वक़्तु जेको आहे सो उन में एतिरो गंद किचिरो, एॾी जेको आहे सो वठा मारामारी उहा न हुई जेका मां हाणे ॾिठी। कंडियारे वियासीं, साॻी ॻाल्हि, नौशहरे फेरोज़ वियासीं, साॻी ॻाल्हि, टंडरे अलायार वियासीं, साॻी ॻाल्हि। उहो इन करे थियो त जेके पॉपुलेशन वधी आहे, त जे पॉपुलेशन वधी त असां ते इहो बि त थी पियो सघे न त भई असां ऑर्गेनाइज़ेशन जा जेके आहिनि कैपेसिटीज़ उन्हनि खे चेंज कयूं, उन जा मेथड्स खे चेंज कयूं टू मीट द नीड्स ऑफ न्यू पीपल एंड ऑफ न्यू इकोनॉमिक रियलिटी, न्यू रियलिटी ऑफ न्यू पीपल। उन खे जेको आहे सो पूरे करण लाइ असां ते इहो थिए पियो त असीं ऑर्गेनाइज़ेशन खे जेको पैटर्न्स आहिनि उन्हनि खे डायनामिक रखूं, उन्हनि खे जेको आहे सो एट्रोफिड थियणु न ॾियूं, राइट? जे त असां उन खे छॾे ॾींदासीं, उन डायनामिज़म खे डायनामिक अप्रोच सां न हलंदासीं, देन
we are liable to lose. ख़ास तौर ते औरतुनि जी तालीम तमामु ज़रूरी आहे. मूंखे इहा बि त मूंखे डेमोग्राफिकली जे सॼे मुल्क में वर्ल्ड में जेका ट्रेंड आहे उहा इहा आहे त फीमेल पॉपुलेशन पंहिंजो न्यूमेरिकली इज़ ग्रेटर देन मेल पॉपुलेशन. ऐं असांजो जेको वॾो जेको पॉपुलेशन जो हिसो आहे उन खे असीं डिलिबरेटली जेको आहे सो उहे टूल्स नथा ॾियूं जेके इस्तेमालु करे हू पंहिंजी आज़ादी लाइ विढ़ी सघनि. तालीम हिकिड़ो टूल आहे. तव्हां उन टूल खे इस्तेमालु करे पंहिंजे लाइ रोज़ी कमाए था सघो. न सिर्फ़ु पंहिंजे लाइ रोज़ी कमाए था सघो तई उन टूल खे इस्तेमालु करे जेको आहे सो तव्हां ॿियनि ॾुतड़ियल जेके तबिका आहिनि उन्हनि जी रोज़ी लाइ बि जदोजहद करे था सघो पंहिंजी तालीम सां. ऐं औरतुनि जी तालीम तमामु ज़रूरी आहे. असांखे जेको ऑर्गेनाइज़ेशन कयूं था या छा बि कयूं था उन में वी शुड एम्फसाइज़ फीमेल एजुकेशन. ऐं असां ते इहो बि थिए थो जे मामो ग़ुलामंद लिगारी कंदो हो हू ॻोठ खां ॻोठ ताईं वेंदो हो माण्हुनि खे इहो आहे जेको आहे पंहिंजे पर में तबलीग कंदो हो त बाबा छोकिरियुनि खे पढ़ायो. उन खां अॻु में तव्हां ॾिसो सिंध हारी तहरीक जी जेको आहे ट्रेजेक्टरी उहा बि इहा हुई त औरतूं बि तालीम हासिलु कनि, मर्द बि तालीम हासिलु कनि, सभु जेके आहिनि से तालीम हासिलु कनि. छो जो तालीम हिकिड़ो सुठो वायबल टूल आहे शख़्सी आज़ादियुनि लाइ. असीं हिकु कैपिटलिस्ट मुल्क आहियूं, ठीकु आहे न. ऐं हिकु ॻाल्हि त इहा आहे त असीं जेको आहे सो सेटलर कॉलोनी कंट्री आहियूं. त असां जा जेके ओरिजिनल जेके सेटलर्स हुते आया उन्हनि अची जेके आहिनि से जेनोसाइड कई आहे. हा हंड्रेड्स ऑफ मिलियंस ऑफ पीपल जेके पंहिंजो हुतां जा एबोरिजिनल अवाम आहिनि उन्हनि खे हुननि मारियो आहे. ऐं उन्हनि जा 5-10% वञी बचा आहिनि. राइट. ऐं उन्हनि जा इहे सभु रिसोर्सिस आहिनि. हर शइ उन्हनि जी आहे. उन्हनि ते असीं जेको आहे सो कब्ज़ो कयूं वेठा आहियूं, माल पिया खाऊं, मज़ो पिया कयूं. ऐं उन में छो न जेको आहे सो असांजी जेका मईशत वधंदे. राइट. हुतां जे फॉरेस्ट ॾिसो. ब्रिटिश कोलंबिया जंहिं मां रहंदो आहियां उन सूबे जा फॉरेस्ट जेके आहिनि से आई थिंक तव्हां सॼो हिंदुस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, सॼो साउथ एशिया उन खे तव्हां जेको आहे सो उन जो फॉरेस्ट ऐं असांजे उन हिकु सूबे जो फॉरेस्ट. राइट. ऐं उते हाणे तहरीकूं आहिनि. आई मीन अवाम ऑर्गेनाइज़ करे पियो पंहिंजो पाण खे त भई एतिरो धुंध में एॾी लालच में हिकु जेको आहे सो वण न वढियो. छो उन सां एनवायरनमेंटल डिसइक्विलिब्रियम थींदो. उन में जेको आहे सो डेज़र्टिफिकेशन थींदी. उन में जेको आहे सो लैंड ख़राबु थींदो. डोंट डू दैट. आई मीन बी केयरफुल. राइट. उते मां पंहिंजी अखियुनि सां छो जो मां हाइकर आहियां, जंगलनि में वियो आहियां, मूं अहिड़ा वण बि ॾिठा आहिनि जेके हज़ारे साल पुराणा आहिनि. हीअ टेबल ॾिसो था न, हिन जा 3 हिसा जी उन जो जेके आहे असां इहो ट्रंक आहे ह्यूज. त उन में कंहिं ट्रंक खे खोले उन में घर ठाहे वेही सघो था. एतिरियूं अहिड़ा ट्रीज़ बि आहिनि. जे उन जी हाइट ॾिसो, हंड्रेड्स ऑफ मीटर्स फीट हाइट उन्हनि जी. राइट. ऐं हिकु बुनियादु त इहो आहे त भई एक्सट्रैक्शन ऑफ रिसोर्सिस. असांजे मुल्क जो हिकिड़ो ॿियो इहो बि आहे त असीं मुंहिंजी नज़र में असां में जेको आहे सो इम्पीरियल टेंडेंसी आहे. ऐं असांजे मुल्क जी जेका माइनिंग इंडस्ट्री आहे उहा जेका आहे इज़ वेरी स्ट्रॉन्ग इन इट दैट दे हैव डेमोन्स्ट्रेटेड
no consideration, no respect for resources of other people. They go and extract whatever at a very small cost to them, right? ऐं उहे आहिनि ऐं जेके बि इंफ्रास्ट्रक्चर असां वटि सुठो जेको ठहियो उहो उन एक्सट्रैक्शन जे थ्रू ठहियो ऐं उन मां जेको आहे सो असीं वधियासीं.